रोज़ तो फेरे रस्म रवाज मूजिब निकाह सुबह जो थींदो आ तो पो मौलवी के हींअर छो वठी जा। जल्दी जान छडाण ऐं शबाना के मत ॼण जे करे थी चवां न त मूंखे ख़बर ई न आहे धाणो ॼाणे थी त पो ॼाणी न हण न सुबह थींदे ई मौलवी पहुची वेंदो जे दादन खां डिॼा हा न त ईअं कयां बि न हा। दुनिया भले लानताणो समझे पर दादन जे अफ़ालन ऐं पाण खे ॾाढो समझण जे करे मजबूर थी कयूं न तागे थे कयूं। अॼु खां अॻे ईअं करी हा न त दादन जो मन वधई न हा न वरी असांखे मिनतूं ऐं फसाद करणा पवनि हा। हाणे दादन खे समझ में अची वेंदो त थाणो थणकी आहे धणकी न आहे। गुलाब देर कई आहे जेको सामान वठी थो अचे ईंदो हूंदो निकाह जॾहिं सुभाणे सुबुह जो आहे त पोइ उल्को छा जो अची वेंदो। केर आई? माया सोराब दरवाजो खोल। छो आई आई? तोखे रोकियो न हुयमि त न ईंदी कर। मां तोला ऐं तूं मुला मरी वए। सोराब तुझे अॻियां मां झोली थी फैलाया समझदार भेण जे रिश्ते जो कदर करे। भेण कॾहिं भाउ जे रिश्ते जो कदर कयो पुट जे पोयां जेको पाण खे उत्तम ऐं मुल्क जो वारी थो समझे। अॼु ताईं इहो बि सोची त भाउ मिनतूं करे रहियो आहे छा मां बेमानो हुयुसि या धारियो हुयुसि जो मूंखां ऐं मुंहिंजे खानदान खां नफ़रत बि कयो। तॾहिं घटि समझण वारनि खे समझ न आई पोइ मूंखे जुलान आयो बस मोटी वञ। दर बंद न कर सोराबा दर बंद न कर। हूअ केड़ा खुलियल रहिया आहिनि दर हिकु अधु भेरो आयुसि इज्जत न मिलियमि ओए तुझी खड़ है औरांगी अथव ॿुधाए। सोराबा सोराबा मां तोखे हथ थी वधा न तूं पाण खे ऐं असांखे गरक कर। धाणो जे चवण में अची भेण सां ईअं थो करे। धाणो बराबर ख़राब हली हूंदी पर मूं कॾहिं तोसां या दादन सां पाड़ो ॿोलियो को मिसाल दे। मूंखे त पंहिंजो बट समझो आहे न मोटी वञ। न आहे ज़रूरत मिंथ मेड़ जी हाणे भले मारजी वञा पंहिंजो ज़िद पूरो कंदुसि। केर हो कैसा पे ॻाल्हाई? शबाना हुई मिंथ मेड़ काफ़िलनि ते ज़ोर अथसि। गुलाब जो रुगो निकाह कयां पोइ मोहर ॾींदोसांसि। मां चवां थी दर खोलियो न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदीसांव। हा मारे छॾींदीसांव। दर खोले चवां थी। या तव्हांखे भुल आहे जेको तव्हां सोचियो था न इहो कॾहिं बि कोन थींदव। दर खोलियो खोलियो। संभाल त मां डॉक्टर खे वठी अचां। हाँ जल्दी वठी आ न त निकाह रहिजी वेंदो। अरे दादन जा चमचा बदल ते ता पाड़ो खोलियो त कबरू ना वड़े नजी लुकी उखड़ जे तदी माठ कंदो काबिल उखेड़ीस पड़ू तुरूद त छुटकारो थई यार
जेको सवेर कम थे कयो न हो कयो न केड़ो मुकु वारो टौशा वारो पर गोली न हणो हणेस गोली खालदा त पतो पयस न अॼु न सुभाणे मूंखे शहर में वञणो आहे। हा आयासीं। ठीकु आहे मलड़ी ॾेस सुभाणे साह न हूंदुसि। तो भाई कर वरी दादा ने घर न ॾिसंदे। प्यार वापार नाहे नहीं मुनाफ़िकीअ जो नालो आहे। प्यार त खीर वांगुरु शफ़ाफ़ आहे। उन में नियत जे खलल जो कख बि किरंदो त खीर में ज़ाहिर थी पवंदो। नूरी प्यार जेजो ताईं को बि वसफ़ न करे सघियो आहे त छा आहे। जीअं न ज़िंदगी जी तशरीह ॾुखी आहे तीअं प्यार जो वसफ़ मुश्किल आहे। कचे धागे जड़े प्यार खां मूंखे नफ़रत आहे। नूरी मुझो यकीन रख मुझो प्यार साथ ऐं सहारो सचो ऐं उन जो धागो पको समझ। मुझे साह जो सगो त टुटी सके तो पर प्यार जो धागो नथो टुटी सके। पोइ बि पार त थई यकीन रख। अरे तू वरी इते आयो आई। मामा शोएब पंहिंजो आ। नाए पंहिंजो लावती जी लत न लगी तस। मामा अॼु ताईं वारसी कोन कई ऐं हाणे अचण सां दुश्मन थी बीठो आ। वॾे सां ईअं न ॻाल्हाए नूरी। मामा वॾो बि त वॾाए पे ॾेखारे न। भला ख़दीजा नज़र कान थी अचे। अंदर आराम ई आ। ऐं तूं बीठी ॿाहिरि धारनि सां कचहरियूं करी। धारियो नाहे पंहिंजो आ। मड पंहिंजो आ। लावती ॼण लाड़ जो आ जो गोटे वारनि खे सुञाणे ई कोन थो। छाते खणी गोड़ मचायो थी साबर? घर में को धारियो आयो न त सुठी न थींदई। अता को धारियो नाहे ईंदो। चोब वरी ॼण असांजे अबे जो औलाद नाहे ज़रूरत हुनजी। मां वरियाम सां नूरीअ जे रिश्ते जी तारीख़ जल्दी तय कंदुसि। अदी दाद में 2 लख तो ॾे 2 लख। मामा जेकॾहिं न हाणे इहो ज़िक्र बि कंदे न त मां तुंहिंजो लिहाज़ कोन रखंदी मैं। अदा होश में अचो होश में। होश में आया अदी होश में। आखिर केसी ताईं विहारी थी थियसि। इहो ॿार त लावतीअ खे लाहिणो आहे न। हाणे तूं हिते बीह नज़रदारी कर। जेकॾहिं को मुखालिफ़ ईंदो ॾिसी न बिना देर गोलियुनि जो बुख बणाइजांइसि। तूं बेफ़िक्र थी मिरल जेको बि आयो न गोलियुनि जो खाज बणिजी वेंदो खाज। अचो तव्हां बि मूंसां। भाई ते ख्याल कयो ईंदो वेंदो ॾिसो ख़तम करे छॾियो उनखे। हीरल जे अंदर में बरंदड़ पाह जा शोला शहबाज खान ते किरण या परवेज खान ते। इन्हीं सूरतुनि में फ़ाइदो मीरल खान जो थींदो मीरल जो थींदो। सूबेदार साहब कंहिं बि क़िस्म जी नरमी न थिए दादनि सां। जे डील करे न त मां वंगार वंदुसि तोसां। मूंखे दादन कोरट जे कटाणे में बीठल नज़र अचे। हुनजो मथो अञा ठिकाणे ते न आयो। उते अलॻि त मुंहिंजे भाउ परवेज़ खान ते अलॻि थो हमला कराए। मां ग़लति बयानी नथो कयां।
थोड़ो सोचे ॻाल्हाए मूंखे मुंहिंजी औताक ते अचे ॻाल्हाए वञे थो यार थोड़ो सम्झण जी बि कर न जे परवेज़ खान मूं ते या मां परवेज़ खान ते हमलो करायां त असां हिक ॿिए जे लाइ कात कुआरा न खणूं हा हिन मां अंदाज़ो लॻाए त परवेज़ खान पाण ते हमले जो केस मूं मथां या मुंहिंजे माण्हुनि मथां न पर दादन मथां छो दाख़िल कयो आहे हा सोखा संगर विझेस त जीअं सालनि जे लाइ सुख थी वञे हा हा जीअं तूं चवंदे तीअं थींदो गोर खे मोकिलियां थो परवाह न कर ठीकु आहे खुदा हाफ़िज़ दादन कारियर कॾहिं बि पंहिंजो देर नाहे छॾींदो शहबाज़ खान वासीक वासीक जुड़ी जुड़ी मरी वेंदे बाबा सही साथियो धरती धुरी आछा बाबा सही वो मीरल परवेज़ खान जे चवण ते हरकत करे जो ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे ॿुधाए बि सही गोर हेठी देह वारा जेके देरा हुआ न उनखे बाह ॾेई आहे बाबा साईं मीरल हाँ बाबा साईं समझो परवेज़ खान कासिम ज़फर ऐं ईसन खे घुराए उहे कोन्हनि ज़फर खे अलाए कंहिंजी गोली लॻी आहे इस्पताल खणाए विया अथसि कंहिं गोली हयसि बाबा साईं वधीक पतो न आहे ॿुधुम त पोइ घुराए ईसन खे समझायांसि अमरा वठी मीरल जी मुंठी मकाई वांगुर मरोड़े दाणो दाणो करे विखेरे अचे पर काज़िम खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि छो त कासिम करनि था खारे या मारे काज़िम मुंहिंजो सौट आहे मां भाउ बि सम्झंदो आहियां ॾिस न न ॼाणी वाणी धकु न ई आयो अलबत्ता भेण मुमल ते फायर मां बि बख़्श न कंदोमांसि मां ॿई ॻाल्हियूं थो सम्झां ज़फर तोखे धक ऐं भाॼाई ते फायर अचण सां एॾो मान करे वियो आहे भाॼाई ते फायर थो करे यार कासिम असल में पुफीअ जो कसूर आहे उहा न मुंहिंजी न तुंहिंजी न ॿुधे थी न मञे थी अम्मा ईअं त न चवंदसि न त पीउ फायर कर कासिम इंसान आहे भड़काइण ते भड़की थो वञे अम्मा बि असांखे घटि वधि चवंदी आहे भाॼाई बि केॾी महिल गुथो ॻाल्हाए वेंदी आहे पर उन जो मक़सदु इहो त न आहे न जो असां वेही फायर कयूं भाॼाई नंग ऐं नंग ते वार करण जो मक़सदु ॼाणी थो पर कासिम तोखे त ख़बर आहे मुमल त भेण आहे पर मां हरू भरू कंहिं औरत ते हथ खणण ते ग़लति थो सम्झां त पोइ काज़िम खे कीअं माफ़ कबो ज़फर न तूं भली करीसि पर मां माफ़ कोन कंदोसांसि भाॼाई खे वठी अचण जो इहो मक़सदु त न आहे न वीह मारियूंसि न असुल न कासिम तड़को दामान त तो बि ॾिनो हूंदुसि ऐं मूं बि ॾिनो हूंदोमांसि कावड़ में अची बंदूक ताणी हूंदी पर मुमल असां लाइ एतिराम लाइक़ आहे कासिम कीअं आई ज़फर बहितर आईस न को खतरो त न आहे थक ॾुखियो आहे बादल रब रहम कंदो छो कीअं कासिम इन ई ॻाल्हि खे छॾीसि न तूं दुआ घुर त ज़फर ठीकु थिए कासिम सूर कासिम बादल मां डॉक्टर खे वठी जा जल्दी कर ज़फर अखियूं खोल ज़फर
अखियूं खोल। खैर कर जाए। बेहोश पई हुई है ऐं मायूं पाणी भरे भरे थकी पई यकियूं पई तोखे छंडा आणन होश न पे आए एडो तोखे सोढल जो दुख थियो तरण निभागी आया ऐं जॾहिं खां वठी तो हिन घर में पैर पातो आ न तॾहिं खां वठी असां जे मथे ते मुसीबतुनि जा गड़ा किरिया आहिनि असां सुगाई न आहे सुगाइण तो न ॾिनो आहे या मुंहुं न वेहण सां न सुम्हण सां न ई ॻाल्हाइण सां ज़ुल्म जे दड़ीअ ते दम पई खणा बस रुगो ख़ैर सां ज़फर मुंहिंजो मोटे पोइ तोखे ॿुधायां थी ज़ुल्म या ख़ुल्म मेसड़ी जॾहिं खां तूं मुंहं ते चढ़ी आई न असांजे तॾहिं खां वठी असां सुख जो साह न खयूं आहे बेॾोही थी सारा ते मयारूं ॾे ऐं तूं काज़िम सां गुथो न ॻाल्हाई आहे पोइ चरियो हो जो इहे मारई पियो काज़िम मुंहिंजो वॾो आहे मुंहिंजो मालिक आहे या मुंहिंजो मिट माइट आहे जो हुननि जूं गुस्ताखियूं सहां पर न मांदी आहे न बांदी आहे भले ही मोतबर ते ॾिस जंहिंजी गुस्ताखी थी थिए वॾी मोतबर अता जी कुदरत ॾिसजांइ अब वञा थी साबू फ़कीर ॾे पोइ पाड़े पई काज़िम 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 कंदी गुलाम थी वेंदी उन जी छा थी सम्झी तूं मूंखे चिचलाए दम तोड़ींदी आहे हा मिस मुखे मामे ऐं मामीअ मारे छॾियो आहे त मरी वेंदसि मामी जानो किथे क्यास भी कोने ऐं मामी सोराब के भी मामी सोराब के भी क्यास न पयो हा मामी मुखे मारे छॾियो हा मां जेको नंढे लाको मुखे कुल्हे ते खणी घुमाईंदो ऐं मुखे खट मिठड़ा भी ॾींदो मुखे कुल्फी वठी ॾींदो ऐं मुखे मेड़ी ते वठी वेंदो अदा मुखे मारे छॾियो मुखे रोले छॾियो ओ मां ओ जीजी अम्मा इदते पण करची लींदो अम्मा कमल ये कमल है मुखे तुझे भाता
दादर जी अदा मजबूर कयो थी त मां एनो ज़ालिम ना ऐं नहीं थिया मासड़ संभाल पाण खे। यार इन जो ॻाल्हियूं ॿुधी न मासड़ पछताई थो। ये मुझे रखता इन जे इन्हनि ॻाल्हियुनि मुंहिंजा त छेड़ छिनी छॾिया आहिनि। भले खुदा करे शाम ताईं कवल ठीक थी वञे, सोरा बि वठी अचेसि त निकाह कजेसि। पोइ जेको थियो न हाणे मोह ॾींदी अथव धड़की आहे धड़की न आहे। छो आई आई हाँ ये पट जड़ा मोह खणी ज़ुबान बंद रखो। एडी ज़्यादतीअ खां पोइ बि मूंखे थी चवणी तव्हां इहा ॻाल्हि आसान था सम्झो। छा कंदो धाणो खे? धाणो न पंहिंजी रग ते आई त नास थींदो नास। धाणो धड़की आहे धड़की न आहे। मुहांडो थी सुहिणो जो नास कंदी है। काथे आहे कमल? मां वठण आई आहियां। कमल कवल खे हैदराबाद वठी विया आहिनि। उते सुभाणे संदसि निकाह थींदो। तव्हांजो दिमाग़ फिरियो आहे कल थिड़ी अथव या हयातुनि तां आसरो खयो अथव? हाँ साईं आहे बि वॾियूं रिमूं जो असांखे हयातीअ त आसरो लाहण जूं धमकियूं थी ॾी। पंहिंजनि हयातियुनि जो ख़ैर घुरो। चोटी रब खे जुगाए तव्हां आहियो छा जो आई धाणो खे धमकियूं ॾियण? धाणो धड़की आहे धड़की न आहे। तूं भी ते असीं भी ते ख़बर पवंदई त केरु केतिरो आहे। तव्हांखे मरण बि न पियो इहो अमल कंदे। इहो हरकत थी न धाणो त सभु फना हूंदो। अक जी माखी न आहे जो लाहे वठो। यो भला फकीर वेहे या वञे। फकीर वेहे त निकाह करायासि। पाण हली आई आहे त मूंखे थनू जे हवाले कयो। बकवास बंद कर। सुकल डांडी ते ॾंद न चट करे छॾिया। बेहया हिकु ज़्यादती कयो ऐं मथां टोकू। वारो वरियो त खारे में कुतर खाराईंदी मैं। निकुर मुंहिंजे घर मां। धाणो खे थी कुतर खाराए। धाणो तोखे पोपा खाराईंदी पारे में। धाणो धड़की आहे धड़की न आहे। मायूं फकीर जी बि ॿुधो। भला फकीर वेहे या वञे। कंहिंजो पासो खणे कंहिंजो न खणे। हिनखे समझायसि हिनखे त सुधरी वञे न त सिपिन सां पाणी पीआरींदीमांसि। माई शबाना फकीर धाणो जी धुरा धाणो जी। जेकॾहिं हिनखे तूं सिपिन सां पाणी पीआरींदीअ न त वरी दादन खे हीअ चमचनि सां पाणी पीआरींदई। हा कीअं मां साथ सुठो चयोमांसि न। चङो चएसी मां साथ अतबर थी पाण खे समझे। हती जीअं धनु धमाली फकीर मां साथ राज़ी पाज़ी माना त हाणे बणाए थो न मां साथ। हल हाणे मां न ॾिनो मैं त मथे ते चढ़ी बीही रहियो आई। हाँ हल 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 आए त जे न ढिढ वारी बंदूक। धाणो धड़की आहे न धड़की न आहे। मां अथसि